अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। सिंध एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट में पीएसटी ऐं जेईएसटी जी पोस्ट लाइ टेस्ट थियण वारी आहे। उन हवाले सां एसटीएस तरफ़ां जेईएसटी जी टेस्ट जो शेड्यूल बि पधिरो थी चुको आहे। शेड्यूल मूजिबि टेस्ट डिवीज़न सतह ते 6 सेंटरनि ते वरिती पई वञे, जेका 13 सेप्टेम्बर खां 19 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदी। हैदराबाद डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे पब्लिक स्कूल हैदराबाद लतीफ़ाबाद यूनिट नंबर 3, जिते 13 ऐं 14 सेप्टेम्बर ते हैदराबाद डिस्ट्रिक्ट जी, 15 ऐं 16 सेप्टेम्बर ते दादू टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट, 17 सेप्टेम्बर ते बदीन डिस्ट्रिक्ट, 18 सेप्टेम्बर ते सजावल ऐं जामशोरो डिस्ट्रिक्ट, जॾहिं त 19 सेप्टेम्बर ते मटियारी ऐं ठठो डिस्ट्रिक्ट जी टेस्ट वरिती वेंदी। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे बेनज़ीर पब्लिक स्कूल फॉर गर्ल्स काज़ी अहमद रोड शहीद बेनज़ीराबाद, जिते 13 ऐं 14 तारीख़ ते शहीद बेनज़ीराबाद डिस्ट्रिक्ट ऐं नौशरो फेरो डिस्ट्रिक्ट 14, 15 ऐं 16 तारीख़ ते, जॾहिं त सांगड़ डिस्ट्रिक्ट जी टेस्ट 16 ऐं 17 सेप्टेम्बर ते वरिती वेंदी। सखर डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे IBA पब्लिक स्कूल मिलिट्री रोड सखर, जिते 13 सेप्टेम्बर ते घोटकी डिस्ट्रिक्ट, 14 ऐं 15 सेप्टेम्बर ते खैरपुर डिस्ट्रिक्ट, जॾहिं 16 ऐं 17 सेप्टेम्बर ते सखर डिस्ट्रिक्ट जी टेस्ट वरिती वेंदी। लाड़काणो डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे पुलिस ट्रेनिंग स्कूल PTS वैगन रोड लाड़काणो, जिते 13 ऐं 14 सेप्टेम्बर ते लाड़काणो डिस्ट्रिक्ट, जेकबाबाद डिस्ट्रिक्ट 14 ऐं 15 सेप्टेम्बर, कश्मीर ज़िलो 15 सेप्टेम्बर, 16 सेप्टेम्बर ते कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट, जॾहिं त 17 सेप्टेम्बर ते शिकारपुर डिस्ट्रिक्ट जी टेस्ट वरिती वेंदी। मीरपुर खास डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे मीर शेर मोहम्मद खान टालपुर पब्लिक स्कूल मीरपुर खास, जिते 13 ऐं 14 सेप्टेम्बर ते मीरपुर खास डिस्ट्रिक्ट, 15 ऐं 16 सेप्टेम्बर ते थरपारकर डिस्ट्रिक्ट, जॾहिं 17 ऐं 18 सेप्टेम्बर ते उमरकोट डिस्ट्रिक्ट जे कैंडिडेट्स जी टेस्ट वरिती वेंदी। कराची डिवीज़न में टेस्ट वेन्यू आहे NED यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी रोड कराची, जिते 13 सेप्टेम्बर ते कोरंगी कराची ऐं साउथ कराची, 14 सेप्टेम्बर ते मलेर कराची ऐं वेस्ट कराची ज़िलनि जी, 15 सेप्टेम्बर ते ईस्ट कराची ऐं केमाड़ी डिस्ट्रिक्ट, जॾहिं त 16 सेप्टेम्बर ते सेंट्रल कराची डिस्ट्रिक्ट जी टेस्ट वरिती वेंदी। STS तरफ़ां अहल उम्मीदवारनि लाइ कुझु हिदायतूं जारी कयूं आहिनि त उहे सुबुह जो 7:30 बजे टेस्ट सेंटर ते पहुची वञनि। कैंडिडेट्स पाण सां गॾु पंहिंजो ओरिजिनल NIC ऐं एडमिट कार्ड लाज़मी खणी अचनि। मोबाइल फ़ोन, पर्स, कैलकुलेटर या ॿियो को बि इलेक्ट्रॉनिक्स जेके आइटम्स आहे उहे टेस्ट सेंटर ते आणण जी इजाज़त न हूंदी। कैंडिडेट्स पंहिंजूं स्लिपूं IBA जी वेबसाइट ते डाउनलोड बि करे सघनि था।